अकीमुस्सलात व आतु ज़कात वरकऊ मा'र्राकि'न। नमाज कायम करो, ज़कात ॾियो, पर नमाज जमात सां गॾु पढ़ो। सयाऊं बीमार आहियां, घर वेठो आहियां, मस्जिद परे पुॼी नथो सघां। हलो ठीकु आहे, तूं इते ई मुसलो विझी नमाज पढ़ी छॾ, जमात जो सवाब तोखे घर में मिली वेंदो। से आयो आहियां मस्जिद में, पर रुकू नथो करे सघां, चेल थी ॾुखे, अलाह खे कुर्सी रखी ॾियो। सही बी नथो सघां, वही रहो, वही पढ़। सही वेहण जी बि तौफ़ीक़ कान्हे को, रसगोड़ा थी पिया आहिनि, वयो नथो सघां, अदा लेटी पओ, सुम्ही पढ़, इशारनि सां पढ़। सही पेशाब जो कतरो बंदी कोन थो थिए, टिमट मां लॻी पई आहे, कीअं पाक करिया जो नमाज़ पढ़ां। छॾ पेशाब खे, भल पियो टुमे, तूं वुज़ू करे नमाज़ पढ़, तूं मज़ूर आहीं। वाह मुंहिंजा रब, कानून बि ठाही, पर वरी बहाने जी कमज़ोरी खे ॾिसी वरी रिआयतूं बि ॾिनई। जिन अलाह इहो कानून ठाहिया त उफट मरो त मरी पओ, पर मस्जिद में अची पढ़ो त लाह निकिरी वञनि। हा कानून बि ठाही, हुन में रिआयतूं बि ॾिनई। वही पढ़, शर्म सां पढ़, कुर्सीअ ते पढ़। सही पानी कोने को, ती पानी इस्तेमाल करियां तो नुक़सान तो थिए। डॉक्टर झलियो आहे त पाणी हथ मुंहं में खे न हणिजां, किंजा परेशान आहे, ख़ैर आहे, तूं तयम्मुम करे नमाज़ पढ़ी छॾ, थी वेंदी। सही मथो मेरो थी पियो आहे, वेंजा कीअं पाणी जी पाबंदी आहे, मथो मेरो थी पियो आहे, इतलाम थी वियो आहे, हाणे छा करियां? तूं परवाह न कर, तूं तयम्मुम कर। मोह जी मख, बान जी मख, उज़वाई ब गुस्ल लही वियो, मुड़ुस पाक थी वियो, वञी मके मदीने में नमाज़ पढ़ी अची, रिआयतूं ॾेई छॾई। सही नमाज़ मूं पढ़ी आहे, पर भुलिजी वियुसि, छा करियां, कमज़ोर आहियां। अल्लाहु अकबर। माई सामान छा पे चयो, हा भुलिजी वियो, हाणे ख़बर कान्हे रकात ॿी आहे अलाए टी आहे, हाणे छा करे? अरे हाणे जेकॾहिं भुलिजी वञे त सजदो सहव जो करे छॾ, नमाज़ थी। पर जेकॾहिं सजदे सहव वारो हुकुम न हुजे हा, नमाज़ में भुलिजी वियो आहे, वाह हाणे दे ख़बर, अदा वरी पढ़, वरी ॿियो दफ़ो शुरू कई, वरी बि भुलिजी वियो। अब हाणे छा करियां? वरी पढ़, वरी टियों दफ़ो पढ़ई त हिन बादा धमाको थियो, वरी बि भुलिजी वियो। हाणे छा करियां? चोथों दफ़ो पढ़ त टोपी लाइ पेरनि ते रखंदो, मुला यपड़े वारी मस्जिद आऊं हलां थो, नमाज़ पढ़ण हथ खणंदो। अल्लाह जी महिरबानी, रब्बुल आलमीन रहीम करीम, उनखे ख़बर हुई त मुंहिंजा बाना कमज़ोर आहिनि। अल्लाहु अरहम बिइबादी मिनल उम्म बिवलदिहा। अल्लाह जे रसूल फरमायो आहे, मां खे पंहिंजे बच्चे ते एतिरो रहम कोन ईंदो आहे जेतिरो रब जे ज़ात के बाने ते रहम ईंदो आहे। वो रहीम करीम आहे, हुन बाज कई आहे, रिआयत ॾिनई आहे, कानून बि ठाही, वरी रिआयत बि ॾिनई। रमज़ान शरीफ जो महीनो अची वियो आहे, साईं आऊं बीमार आहियां, थलो तूं न रख। साईं आऊं पोड़ो आहियां, हल तूं बि न रख। साईं आऊं मुसाफ़िर आहियां, चल तूं बि न रख। साईं माई आहे डिलीवरी जे केस में, हल तूं बि न रख। साईं माई आहे मंथली कोर्स में आहे, चल तूं बि न रख। हल माई आहे 9 महीनो आहे, गरी थी वई आहे, दवाऊं पई खाए, रोज़ो नथो झलजे, हल तूं बि न रख। हल माई आहे थञ ते बच्चो आहे, जेकॾहिं रोज़ा रखंदी त थञ सुकी वेंदी, बच्चो बुख मरंदो, चल तूं बि न रख। रिआयतूं ॾिनई, रमज़ान जे रोज़ा फर्ज़ कई।